ओम साईं राम। सुहिणी सुबुह। हिकु दफ़ो असांजी जैन कॉलेज में असांजी रीयूनियन थी 85 बैच जी, 40 साल खां पोइ, त 2015 में। त मां वियुसि, मूंसां गॾु मुंहिंजे पासे में हिकिड़ो ॿियो बि दोस्त रहंदो प्रेम, ॿई वियासीं। पोइ सांताक्रूज़ में रहंदो आहे, ॿई गॾु वियासीं, उते पहुतासीं, अटेंड कयोसीं, जेको वरी सभिनी सां गॾियासीं, ख़ुशि थी मोटी आयासीं, सभु जेको पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं कयूंसीं। त मोटियासीं त हीअ प्रेम जाम ख़ुशि लॻो पियो। मां छा ॻाल्हि आहे भई, एॾो ख़ुशि लॻो पई, ॻाल्हि आहे छा? चई यार तूं हुन सारिका खे ॾिठो? मां चयो हा ॾिठोमांसि, ठीकु हो, छा प्रॉब्लम, सुठी पई लॻे, ठीकु आहे करे। चई यार किथे सुठी पई लॻे, छा लॻंदी हुई, हीरोइन लॻंदी, हीरोइन। यार मुंहिंजो हुन ते न क्रश हूंदो, क्रश उन टाइम ते ॾाढी वणंदी हुई मूंखे। मां 12 खां पोइ बि, असां 11 12 हुते जैन में कयोसीं, 12 खां पोइ मां 2 टे साल ट्राए कयोमांसि भाई मुंहिंजी गर्लफ्रेंड थिए, मां शादी वादी कयांसि, पर ॻाल्हि न बणी। हाणे सफ़ा ॿुढी पई लॻे। मां चयो यार मुंहिंजो हाणे न साईंअ में यार विश्वास वधी वियो। मां चयो कीअं साईंअ में विश्वास वधी वियो? चई यार मुंहिंजी जेका जो आहे न, मूंखां 3-4 साल नंढी आहे, अञा सुठी बीठी आहे। मां चवां पियो अगरि मुंहिंजी शादी हिते थिए हा त पोइ त यार लफड़ो थी वञे हा। त हाणे मां तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि मञी? कहिड़ी ॻाल्हि मञे? चई जेको साईं कंदो आहे न उहो सुठो ई कंदो आहे। मां चयो लख लानत ते। चई यार इहे ॿुधाए न ॾे यार, ॿुधाए न ॾे। चओ ओम साईं राम।